प्यारा शागिर्दो थर एजुकेशन यूट्यूब चैनल ने भली कार आऊं कृष्ण लाल परमार। अॻे वीडियो में असां सिंधी ॿारहणो किताब जे सबक पहिरियों जी सूरत ख़ती लिखी हुईसीं। अॼु आऊं तव्हांखे लिखाईंदुसि सिंधी ॿारहणो किताब जे सबक ॿियो जा लफ़्ज़। इन लाइ तव्हां पेंसिल ऐं कापी खणो ऐं जेको आऊं लफ़्ज़ लिखाईंदुसि उन लफ़्ज़ लिखाइण वक़्तु तव्हांखे मुंहिंजी वीडियो खे पास करणी आहे, यानी बीहारणी आहे। इन खां पोइ वरी ॿियो जॾहिं लफ़्ज़ लिखाईंदुसि त वरी बि तव्हांखे वीडियो खे बीहारणी आहे त जीअं तव्हां आसानी सां लिखी सघो। ऐं पोइ इहे साॻिया लफ़्ज़ आउं बोर्ड ते लिखंदुसि। पोइ तव्हां जेके कापी ते लफ़्ज़ लिखिया आहिनि उहे लफ़्ज़ हिन लफ़्ज़ सां भेट कजो। लिखणु शुरू करियो। पहिरियों लफ़्ज़ लिखो आना, पावा, गाबा, गप, वग, नाना, गाना, बाबा। हाणे इहे साॻिया लफ़्ज़ आउं बोर्ड ते लिखां थो ऐं तव्हां पंहिंजी कापी ते जेके लफ़्ज़ लिखिया आहिनि उहे हिन लफ़्ज़नि सां भेट करियो। जेकॾहिं तव्हां सही लिखिया आहिनि त शाबाश, ऐं जेकॾहिं तव्हां खां किथे का थोरी ग़लती थी वई आहे त इन ग़लती खे तव्हां सुधारे वठो। पहिरियों मूं लफ़्ज़ लिखायो आहे आना। इजे थींदी अलिफ़ मद आ नून अलिफ़ ना। सिट ते कीअं लिखिबो आहे? अलिफ़ खे असां हितां शुरू कंदासीं हेसि ताईं, मथे मद ॾींदासीं, हिते अलिफ़ मद आ, ऐं नून खे हीअं कढी ऐं पोइ हिन खे अलिफ़ ॾींदासीं, नून अलिफ़ ना। आना खां पोइ ॿियो लफ़्ज़ मूं लिखायो पावा। पावा में ॿ आवाज़ आहिनि ऐं हिन जी हिजे थींदी पे अलिफ़ पा, वाव अलिफ़ वा। सिट ते कीअं लिखिबो आहे? पे खे असां हीअं अलिफ़ ॾींदासीं, पे अलिफ़ पा। वाव खे असां हीअं लिखी ऐं हिन खे अलिफ़ ॾींदासीं, पावा। पावा खां पोइ मूं लफ़्ज़ लिखायो गाबा ऐं हिजे थींदी गाफ अलिफ़ गा, बे अलिफ़ बा। सिट ते हीअं लिखिबो आहे। गाबा खां पोइ मूं लफ़्ज़ लिखायो गप ऐं हिन जी हिजे थींदी गाफ ज़बर ग, पे ज़बर प। सिट ते हीअं लिखिबो आहे गाफ ज़बर ग, पे ज़बर प, गप। गप खां पोइ मूं लफ़्ज़ लिखायो वग। वग में ॿ आवाज़ आहिनि, ॿई ज़बरनि जा आवाज़ आहिनि ऐं हिन जी हिजे थींदी वाव ज़बर व, गे ज़बर ग। सिट ते हीअं लिखिबो आहे वाव ज़बर व, गे ज़बर ग, वग। वग खां पोइ मूं लफ़्ज़ लिखायो नाना। नाना जी हिजे थींदी नून अलिफ़ ना, नून अलिफ़ ना, ऐं सिट ते हीअं लिखिबो आहे नून अलिफ़ ना, नून अलिफ़ ना। नाना खां पोइ मूं लफ़्ज़ लिखायो गाना। गाना में ॿ आवाज़ आहिनि ऐं ॿई अलिफ़ जा आवाज़ आहिनि ऐं हिजे थींदी गे अलिफ़ गा, नून अलिफ़ ना, ऐं इहो सिट ते हीअं लिखिबो आहे गे अलिफ़ गा, नून अलिफ़ ना, गाना। गाना खां पोइ मूं लफ़्ज़ लिखायो बाबा। बाबा में ॿ आवाज़ आहिनि, बा, बा, ॿई आवाज़ अलिफ़ जा आहिनि ऐं हिन जी हिजे थींदी बे अलिफ़ बा, बे अलिफ़ बा। इहो लफ़्ज़ सिट ते हीअं लिखिबो आहे बे अलिफ़ बा, बे अलिफ़ बा, बाबा। ही उहे लफ़्ज़ आहिनि जेके मूं तव्हांखे लिखाया हुआ। ईंदड़ वीडियो में असां 3 सबक जा लफ़्ज़ लिखंदासीं। अॼु जी मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।